भंगू बहण वेझो ट्रैक्टर की ड्राइवरी सिखण दौरान ट्रैक्टर कल्टी, 9 वरहनि जो नींगर फौत, पीउ ज़ख़्मी, गणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल। भंगू बहण वेझो कोटलालू थाणे जे हद जलाल जी चौदगी में ट्रैक्टर सिखण दौरान ट्रैक्टर ड्राइवर के कंट्रोल मां निकिरी 20 वाह में कल्टी थी किरी पियो, जंहिंजे नतीजे में ट्रैक्टर ते सवार 9 वरहनि जो मासूम नींगर सलीम सोलंकी ट्रैक्टर हेठां अची चीभाट जी फौत थी वियो, जन संदसि वालिद मोहम्मद हाशिम सोलंकी सख्त ज़ख़्मी थी पियो। इतला बाद हद जी पुलिस पहुची फौती नींगर जो लाश ऐं ज़ख़्मी ड्राइवर के अस्पताल आंदो, जिते मासूम नींगर जो लाश कानूनी घुरिजूं पूरियूं करण बाद वारसनि हवाले कयो वियो। जनत हाशिम सोलंकी जी हालत गणती जोगी हुअण करे खेसि नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त हाशिम सोलंकी ट्रैक्टर ते पंहिंजे मासूम पुट खे सवार करे ट्रैक्टर हलाइण सिखी रहियो हो त जलाल जी चौदगी वटि ट्रैक्टर संदसि कंट्रोल मां निकिरी 20 वाह में कल्टी थी किरी पियो, जंहिंजे नतीजे में संदसि 9 वरहनि जो पुट सलीम सोलंकी फौत थी वियो, जनत हू पाण सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ॿिए पासे मासूम नींगर जो मढ़ घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। मंसूर खंड, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, भंगू बहण।